अस्पताल की गायनी वार्ड में मौजूद हुई गदरीना जो आइसोलेशन जो वार्ड में तमाम वेबसाइट ॾिसी सघो था तकरीबन दाख़िल आई तकरीबन उनजो आइसोलेशन जो इलाज हली रहियो आहे वधीक जेको आहे तव्हांखे वरी बि असां सूरत ते आगाह कंदासीं। जी असां तव्हांजा सोशल वर्कर आहियूं। मुंहिंजो नालो अमीर बख्शी चौरो आहे ऐं हुते मुसलसल सिविल हॉस्पिटल में ईंदो रहंदो आहियां सोशल कमनि जे हिसाब सां सोशल एक्टिविटियुनि जे हिसाब सां ऐं ॾिसंदो रहंदो आहियां त हिते जेको सिविल हॉस्पिटल में जेको स्टाफ आहे या जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जेको सोशल यंग एसोसिएशन जा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि खे जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि में का बि एतिरी ख़ासि कोन हुए पई जंहिंमें असां इहो चऊं त हैंड ग्लव्स हुजनि या मास्क हुजनि या सैनिटाइज़र हुजनि या किट वग़ैरह हुजनि जेके उन्हनि खे अञा સુધી मुहैया न थी सघनि कुझु उन्हनि खे जेको मास्क वग़ैरह या हैंड ग्लव्स मिली सघिया आहिनि तो असां ज़िले इंतिज़ामिया ऐं DHO हेल्थ वज़ीर आला सिंध खां मुतालबो कंदासीं त सिविल हॉस्पिटल छठे ज़िले जी वॾी सिविल हॉस्पिटल जेका हिन वक़्तु जंहिंमें काफ़ी सारा मरीज़ जेके कोरोना वायरस जे खदशनि सबबु दाख़िल कयल आहिनि ऐं हिते जेको स्टाफ कमु करे थो उनखे जेके घुर्बल सहूलियतूं आहिनि उहे मुहैया कयूं वञनि। हिते न को ग्लोव्स आहे न ई त हिते को हैंड वॉश जो को सिस्टम आहे अहिड़ो जंहिंसां माण्हू पंहिंजी एहतियात करे। असांजा नंढा नंढा बच्चा आहिनि उन्हनि जे विच में असीं वेंदा आहियूं ऐं इहो हालत आहे की न आहे ग्लोव्स न आहे मास्क असां वटि का शइ अहिड़ी न आहे जंहिंसां असां पंहिंजो पाण जो बचाव करूं। बाक़ी इहो ई आउं चवणु चाहियां थो पंहिंजे असांजे जेको वज़ीर आला वेठा आहिनि उन्हनि जे वॾे ऑफिसरनि खे बि असीं चऊं की बाबा महिरबानी करे असांजे लाइ कोई सपोर्टिंग करियोसि। ग्लोव्स न आहे त का शइ बि आहे असीं हींअर बि तव्हां ॾिसो पिया की कमु थो करणु बुआई पवणा का शइ न आहे न को मास्क आहे न को कुझु ज़रूरी असांखे मास्क ऐं ग्लोव्स जी ज़रूरत आहे जंहिंसां कुझु असीं कमु करे सघूं। गवर्नमेंट जी तरफ़ां जेके मास्क बि आया आहिनि ऐं हुन खां अलावा जेको सैनिटाइज़र बि आया आहिनि तव्हांखे का चीज मिली न असांखे का शइ अहिड़ी कोन मिली। इहो 2 टे ॾींहं अॻु में असांखे ग्लोव्स ॾिना हुया ऐं हुननि खे चई की बाबा इहो हलायो जी नज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अस्पताल मधुरी में एमरजेंसी वार्ड में ऐं हिन वक़्तु असां डॉक्टर बि मौजूदु आहे उन्हनि खां पुछूं था त तव्हांखे हिन वक़्तु जेको आहे मास्क वग़ैरह या जेको वग़ैरह जी का सहूलियत मिली आहे या कोन मिली आहे असांखे डॉक्टर मौजूदु आहे ऐं हुन खां पुछा कयूं था। जी असांखे जेको आहे असां वटि टोटल आहे 17 स्टाफ मॉर्निंग शिफ्ट में एमरजेंसी में आऊं पंहिंजी ज़िम्मेदारी पाण सम्झां थो छो त इहे स्टाफ वारा बि असांजा बचा ई आहिनि असां हिननि सां आहियूं ऐं असां सां आहियूं ऐं पंहिंजे टोटल स्टाफ जो ग्लव्स ऐं मास्क टोटल ॼणी खणी आहियां टोटल 17 स्टाफ जा ऐं मूं पाण पंहिंजा हथनि सां जेको आहे उन्हनि खे ग्लव्स ऐं मास्क ॾिना आहिनि। इन खां अलावा अगरि तव्हां अगरि चओ था त जीअं कोरोना जी सेफ्टी जे हवाले सां त उन में मेन जेकी शयूं अचंदियूं आहे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स उन्हनि में जेको आहे तव्हांजा गाउन्स वग़ैरह N95 या ही मास्क जो ॻाल्हि छा कई आहे ऐं हिन में जेके आहिनि ग्लव्स ऐं सर्जिकल कैप्स आहिनि ऐं पूरी उन्हनि जी हिकिड़ी किट आहे उन शइ जी ॾाढी ज़रूरत आहे छो त तव्हांखे बि ख़बर आहे त कोरोना वबा जेकी आहे हुन में तक़रीबन पेशेंट्स जेके आहिनि उहे काफ़ी जेके आहिनि उहे सिम्पटम फ्री ज़ाहिर थिया आहिनि और हुननि में हिस्ट्री ऑफ कॉन्टेक्ट जी आहे। हाणे असीं जेके आहियूं डॉक्टर्स या पैरामेडिक्स उहे जेके आहियूं उन फ्रंट लाइन ते वेठा आहियूं बिल्कुलु डेंजर ज़ोन में त पेशेंट को बि अगरि अचे थो ख़ुदा न ख़ास्ता अगरि उहो सस्पेक्टेड आहे या कंफर्म केस आहे कोरोना जो त उनजे हवाले सां असांखे अगरि टोटल अगरि असीं किट्स जेके आहिनि असांखे पूरी अगरि मुहैया थियल हूंदी त असीं जेके बची सघंदासीं न त अगरि असां एक्सपोजर जे बिल्कुलु मुंहुं में वेठा आहियूं अगरि ख़ुदा न ख़ास्ता उहो पेशेंट असां सां कॉन्टेक्ट में अचे थो त असीं कम्यूनिटी जे लाइ रिस्क थी सघूं था त बराए महिरबानी असांजे तरफ़ां बि जेको आहे हिकिड़ो मैसेज आहे त असांखे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स में जेकियूं बि शयूं अचनि थियूं उहे असांखे बराए करे मुहैया कयूं वञनि। अस्पताल में मौजूदु हुआसीं असां एमरजेंसी जे वार्ड में हुआसीं उते बि असांजी डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल थी हुन खां अलावा हिन पासे जेको आइसोलेशन जो वार्ड बि ठाहियो वियो आहे उतां बि असां वियासीं मुआइनो करे आयासीं ऐं हिन वक़्तु असां डॉक्टर बि मौजूदु हुआ उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कई थी हुनजो इहो चवणु आहे त असांखे जेको हिन वक़्तु जेको मास्क बि नथा मिलनि था मगर घटि था मिलनि ऐं हुन खां अलावा स्टाफ आहे जेको उन्हनि खे मास्क नथा मिलाए वञनि ऐं हिन खां अलावा सैनिटाइज़र आहे या अहिड़ी सहूलियतूं हिन वॾी हेल्थ क्वार्टर अस्पताल में मुहैया न कयूं वयूं आहिनि। असां
असांजो वाज़ आहे त महिरबानी करे जेको टीवी जे तरफ़ां असां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त बराए महिरबानी ऐं जेको आहे एहतियात करियो ऐं हथ जेके आहिनि सो बार बार साबुण सां धोओ। कैमरामैन सां गॾु मलक मंसूर, सोच टीवी छटो। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.